मशरे साईं तू मशरे आओ जिया तुझे आसरे सभई पाड़ू सूरजूं एक लहज़े मंजिल तेज एक तू न मोहम्मद तेज ॿियो लोक मटियो ता घोरियो या अल्लाह या रहमान या रहीम करीम रब अज 14 रमज़ानुल मुबारक हाजी साईं हाजी अल्लाह वधायो साईं बाबा साईं लख सलवात पढ़ाया रोज़ेदारन जी इफ्तार पार्टी कई थऊं अॼु को हाजी साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में उहद जबल जेॾो लिखण क़बूल फरमा आमीन। ओ मौला हाजी अल्लाह वधायो साईं के एडवोकेट फैज़ मोहम्मद साईं के फैज़ल साईं जे सभिनी भाइरनि खे अमा वॾी खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा आमीन। ओ मौला हाजी साईं जे रोज़गारनि में पोखुन में इज्जत में माल रिज़्क़ में बरकतूं अता फरमा आमीन। ओ मौला सुभाणे जो ॾींहुं वॾो अफ़ज़ल ॾियारो आहे 15 रोज़ो इमाम हसन जी विलादत जो ॾींहुं अली मौला जो पगदार पुट हसन मौला जी सुभाणे विलादत जो ॾींहुं आहे ओ मौला इमाम हसन मीर हुसैन जो वास्तो थी हाजी साईं अल्लाह वधायो साईं जी ऐं मुंहिंजी मदद फरमा आमीन। असां खे सभई रोज़ा रखण नसीब फरमा आमीन। सभई रमज़ान जा रोज़ा रखण नसीब फरमा आमीन। ओ मौला सॼी दुनिया में हर मोमिन सुन्नीअ जे घर शिया जे घर ऐं हर दरगाहुनि ते हर बाने के घर में लख सलवात पढ़ाइण जी सादत नसीब फरमा आमीन। ओ मौला जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा आमीन। बे औलादनि खे औलाद अता फरमा आमीन। बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा आमीन। महबूब जी उम्मत खे अकबर जे खून जो वास्तो थी क़यामत ताईं फ़िरके वारियत खां बचा आमीन। ओ मौला असांजो बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अवल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतल लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे